नंढे वॾे बारी ॾियारी माता भली करे आई। मास्टर आंजन सिंधु भवन श्री मोहनदास वलेचाए पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि जो अॼु ॾियारीअ जे ॾींहुं यानी ॿड़ जे ॾींहुं तव्हां सभिनी जो अभिनंदन था कयूं। तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। छल ॾियारी माता करे सभिनि जे जीवन में मिठास ऐं ख़ुशहाली खणी अचे। दोस्तो, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मास्टर आंजन सिंधु भवन में ॾियारीअ जो ॾिणु तमामु सुहिणे नमूने मल्हाईंदा आहियूं। अचो त अॼु बि गॾिजी करे हिन ॾिण खे हिकु अलॻि अंदाज़ में मल्हाईंदासीं। नवंबर यानी कार्तिक महीनो, यानी सिंधीअ में कतीअ जो महीनो बि चवंदा आहियूं। नवंबर महीनो तमामु पावन ऐं शुद्ध महीनो हूंदो आहे। इहो महीनो तमामु ख़ासि आहे। नवंबर महीने में घणा ई ॾिण वार थियनि था ऐं घणनि ई संतनि ऐं महापुरुषनि जा जनम उत्सव पिणु थियनि था। त दोस्तो, अचो गॾिजी करे मल्हायूं था मास्टर आंजन सिंधु भवन में ॾियारीअ जो ॾिणु, ॾियारीअ जा ॾीआ। त अचो ॾिसूं कहिड़ा कहिड़ा ॾीआ अॼु असांजे प्रोग्राम खे रोशन करे रहिया आहिनि। दोस्तो, नवंबर जो महीनो कार्तिक जो महीनो। कार्तिक महीनो तमामु पावन थिए थो। ॾियारी अचे थी कार्तिक महीने में, तंहिंखां पोइ भिख मंझा ॾींहं अचनि था, गुरु नानक जयंती अचे थी, भॻवान श्री सत्य साईं बाबा जो जनमु अचे थो ऐं साण साण असांजे प्यारे मटके वारे दादा यानी पद्म श्री प्रोफेसर राम पंजवाणीअ जो जनमु पिणु अचे थो। त अचो त गॾिजी अॼु जे हिन ॾींहं खे अञा वधीक सुहिणो बनायूं तव्हांजे साथ सां। जी हा दोस्तो, तव्हांजे साथ बिना इहो पॉसिबल न आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं असांखे तमामु घणो प्यार आहे तव्हां लाइ। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था, इन्हनि खे पसंदि कयो था ऐं पंहिंजे कमेंट्स, लाइक्स ऐं मूंखे प्राइवेट मैसेजिस में तव्हां प्रोग्राम जे बारे में मूंखे ॼाण ॾियो था। दोस्तो, असांजी पूरी कोशिशि रहंदी हर दफ़े नए अंदाज़ में तव्हांजे लाइ अलॻि अलॻि प्रोग्राम खणी अचूं। दोस्तो, अॼु जो प्रोग्राम ख़ासि ॾियारीअ जो प्रोग्राम आहे। त अचो शुरूआति कयूं था उन्हनि मिठड़ियुनि यादुनि सां जेके असां अॻे साल मास्टर आंजन सिंधु भवन में ॾियारी मल्हाए करे ख़ुशियूं विरायूं हुयूं, ख़ुशियूं वंडियूं हुयूं। त अचो त ॾिसूं था ही तमामु सुहिणो परफॉर्मेंस ऐं प्रोग्राम जेको लास्ट ईयर असां दिवाली सेलिब्रेशन कयो, दिवाली धमाका मास्टर आंजन सिंधु भवन ते। त अचो, जे तव्हां अञा ताईं मास्टर आंजन सिंधु भवन यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ करे वठंदा ऐं तव्हां ज़रूर में ज़रूर ॿुधाईंदा तव्हांखे हीउ असांजो प्रोग्राम कीअं लॻी रहियो आहे। त दोस्तो, अचो प्रोग्राम जी शुरूआति कयूं था ख़ुशियुनि सां, मौज मस्तीअ सां। ॾिसूं था हीउ सुहिणो गीत। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। रामा बनवास कटियो, रावण खे साड़ियो, ख़ुशियूं मल्हायो, दीप जलायो, अग्नि माता मां गाना ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। रामा बनवास कटियो, रावण खे साड़ियो, ख़ुशियूं मल्हायो, दीप जलायो, अग्नि माता मां गाना ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। रामा बनवास कटियो, रावण खे साड़ियो, अग्नि माता मां गाना ॿारियो। माता लक्ष्मी घर घुरायो, सत्संग पूजा पाठ करायो, ॾींहंनि सां घर खे सजायो। माता लक्ष्मी घर घुरायो, सत्संग पूजा पाठ करायो, ॾींहंनि सां घर खे सजायो। मिटनि माइटनि खे खूब नचायो, दोस्तनि यारनि खे खूब नचायो। रामा बनवास कटियो, रावण खे साड़ियो, ख़ुशियूं मल्हायो, दीप जलायो, अग्नि माता मां गाना ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो, फटाका सभु ॿारियो।
अग्नि माता मां गाना बारियो। रामा बनवास कटियो रावण खे साड़ियो खुशियूं मल्हायो दीप जलायो अग्नि माता मां गाना बारियो। ॾियारी जो मौक़ो आयो फटाका सभु ॿारियो। ॾियारी जो मौक़ो आयो फटाका सभु ॿारियो। रामा बनवास कटियो रावण खे साड़ियो खुशियूं मल्हायो दीप जलायो अग्नि माता जय झूलेलाल। मास्टर रंजन सिंधु भवन जे तरफ़ां तव्हां सभिनि सुहिणनि सिंधियुनि खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। त गॾिजी ॾियारी मल्हायूं, अचो त गॾिजी ॾिया ॿारियूं। ॾिया हुजनि प्रेम जा ख़ुशियुनि जा दुआउनि जा। ॾिया हुजनि प्रेम जा ख़ुशियुनि जा दुआउनि जा। ऊंदे खे हिते रहण न ॾियूं, रोशन सारो जग करियूं। अचो त नई शुरूआत करियूं, नाख़ुश खे ख़ुश करियूं। दर्द वंदननि जा गम घटायूं, दर्द वंदननि जा गम घटायूं। अचो त गॾिजी ख़ुशियूं विरायूं। घुरूं दुआऊं माता खां, घुरूं दुआऊं माता खां, शल सभ खे साओ करे सुखनि सां सभिनि जा घर भरे। कोमल थी सभ खे अर्ज़ करे, कोमल थी सभ खे अर्ज़ करे। अचो त सभई सिंधी मिली करे ॾिया ॿारियूं सिंधियत जा। अचो त गॾिजी ख़ुशियूं विरायूं, अचो त गॾिजी ॾिया ॿारियूं, अचो त गॾिजी ॾियारी मल्हायूं। जय झूलेलाल। ॾियारी हिंदुनि जो हिकु तमामु वॾे में वॾो ॾिणु आहे। ॾियारी असां सिंधी ॾाढे धाम धूम ऐं सिक श्रद्धा सां मल्हाईंदा आहियूं। ॾियारी कतीअ महीने जे उमास जे ॾींहुं ईंदी आहे। हूअं त इहो ॾिणु 5 ॾींहंनि जो हूंदो आहे, पर असीं सिंधी इहो ॾिणु 3 ॾींहंनि जो मल्हाईंदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं राति जो वक़्तु ईअं लॻंदो आहे त मथां आकाश मां तारनि जी सेज हेठि धरतीअ ते आई आहे। चौतरफ़ रोशनी रोशनी ऐं ॾिया ई ॾिया ॿरंदा नज़र ईंदा आहिनि। चौतरफ़ ख़ुशियुनि जो माहौल हूंदो आहे। हर को हिक ॿिए खे मिठाई खाराए वात मिठो कंदो आहे। ॾियारीअ जो ॾिणु असां सभिनी जे लाइ रोशनी, प्रेम ऐं ख़ुशियुनि जी सौगात आणींदो आहे। सॼो साल असांखे इन ॾिण जो इंतज़ारु रहंदो आहे। ॾियारीअ ते घणाई सिंधी पंहिंजे दुकाननि ऐं घरनि में लक्ष्मी माता जी आरती पूजा अर्चना कंदा आहिनि ऐं नवां चोपड़ा ठाहींदा आहिनि। ऐं घणा सिंधी, घणो करे सभु सिंधी पंहिंजे घरनि में हटड़ियुनि जी पूजा कंदा आहिनि। जी हाँ दोस्तो, हटड़ियूं माना हट यानी दुकान। आम तरह ईअं ॾिसण में ईंदो आहे त जंहिं घर में जेतिरा मर्द हूंदा आहिनि ओतिरियूं हटड़ियूं रखियूं वेंदियूं आहिनि। हटड़ियुनि वारी जॻह खे साफ़ सुथरो करे गुलनि फुलनि सां सिंगारियो वेंदो आहे ऐं पाक पवित्र जॻह ते मंदर जे अॻियां स्थापित कयो वेंदो आहे ऐं 3 ॾींहं हटड़ियुनि जी पूजा कई वेंदी आहे। हटड़ियुनि में मिठाई, गुल फुल, धूप दीप, मितेरो, लूण चपटी विझी ऐं कुझु दक्षिणा रखंदा आहियूं त जीअं असांजो हटु अॻिते हलंदो रहे ऐं सुठी कमाई थिए। सॼो घर परिवार वेही करे लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं। असां सिंधियुनि जा ॾिण न्याणीअ खे न ॾियण खां सवाइ अधूरा लिखिया वेंदा आहिनि। इन करे
असां न्याणीअ लाइ खाधो मिठाई ऐं सुखड़ियूं कढंदा आहियूं। साण साण पंहिंजनि मिटनि माइटनि ओड़े पाड़े वारनि यारनि दोस्तनि खे बि मिठाई ॾेई करे ॾियारीअ जूं हिक ॿिए खे वाधायूं ॾींदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं शाम जो नवां वेस वॻा पाए वटीअ में कचो खीर ऐं चुटकी भरी सिंदूर विझी करे लक्ष्मी माता जे अॻियां रखंदा आहियूं ऐं राति जे वक़्तु जंहिं महिल पूॼा कंदा आहियूं त हुन में चांदीअ जा सिक्का लक्ष्मी माता जी चांदीअ जी मूर्ति विझी करे 3 दफ़ा खीर ऐं छंडा हटरीअ ते हणंदा आहियूं ऐं जेके चांदीअ जा सिक्का ऐं लक्ष्मी माता जी मूर्ति आहे उहे ॿिन्ही हथनि में खणी दंतनि ऐं अखियुनि तां छुआए पंहिंजी आश चवंदा आहियूं। सॼो घर परिवार मिली करे ॾियारी माता जी आरती पूॼा ऐं अर्चना कंदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं नवां चोपड़ा ठाहींदा आहियूं। नवनि चोपड़नि ते गणेश देवता ऐं शुभ लाभ लिखी करे पोइ कमु आणींदा आहियूं। ॿार फटाका ॿारे नचंदा टपंदा आहिनि ऐं ॾियारीअ जे ॾींहुं राति जे वक़्तु इहा पूॼा थींदी आहे तारनि में। राति जे वक़्तु असीं काना ॿारे करे ॾियारी माता तां घुमाए चवंदा आहियूं ॾिण ॾियारी नंढे वॾे ॿारी। घणनि सिंधियुनि में वरी इहो रवाजु हूंदो आहे त ॿिए ॾींहं ते यानी बर जे ॾींहुं उहे काना खणी पंहिंजे साॼे पेर जे हेठां रखी करे सनानु कंदा आहिनि ऐं पोइ उहे दरिया परवान कंदा आहिनि। बर जी हिकु अलॻि ई महत्व आहे। बर जे ॾींहुं असां गुलीअ सां बर देवता मटकीअ या नलके जे अॻियां छापींदा आहियूं ऐं उनखे 7 भाॼियुनि जो मिश्रण यानी साई भाॼी खाधो मिठाइयूं भोग लॻाईंदा आहियूं ऐं पोइ न्याणीअ लाइ खाधो मिठाई कढंदा आहियूं। तंहिंखां पोइ चंड ॾींहुं ख़ासि घणो करे सभु सिंधी पंहिंजे मंदरनि टिकाणनि में वेंदा आहिनि, परसा ठाहे खणी वेंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे पेरे पई टट जूं वाधायूं ॾींदा आहिनि ऐं असां बि पंहिंजे वॾनि खे पेरे पई करे आशीर्वाद वठंदा आहियूं। इहा परंपरा असांजी सालो साल हलंदी अचे थी। ॾियारीअ जे चंड खां असांजो नओं साल शुरू थींदो आहे। चौथे ॾींहुं सुबुह जो सवेल सनानु करे हटरियुनि पूॼा कयल हटरियूं ऐं पूॼा जी सामग्री जेका कमु आंदी उहा दरिया परवान कंदा आहियूं ऐं जेके सिक्का ऐं लक्ष्मी माता आहे उन्हनि खे धोई करे साफ़ करे पंहिंजे तिजोरी में रखंदा आहियूं त जीअं बरकत पवे। मां धनवंती नागपाल तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे पंहिंजे तरफ़ां ऐं मास्टर रांझन यूट्यूब चैनल जे तरफ़ां ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। जय झूलेलाल। मास्टर रांझन सिंधु भवन जे तरफ़ां सभिनी मिठड़नि सिंधियुनि खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। अचो त गॾिजी ॾियारी मल्हायूं, घर दफ़्तर दुकान साफ़ करियूं, मन जी मूंझारे खे तड़े कढूं, रोशनायुनि सां झिरमिर लॻायूं, अज्ञान अंधेरे खे दूर भॼायूं, रंग बिरंगी फानूसा सिंगारियूं, संतोष सबुर पाण में धारियूं, नवां सुहिणा वस्त्र पहिरियूं, मन पंहिंजे खे पुख़्तो करियूं, ॾिया हटड़ियूं ॿारे जोत जगायूं, ध्यान धरे सतचित आनंद पायूं, श्रद्धा प्रेम सां माता लक्ष्मीअ खे पूॼियूं, लालच इच्छा खां किनारो करियूं, पूरन प्रभुअ ते विश्वास रखूं, चिंता चित खां दूर करियूं, तरह तरह जा ताम मिठाइयूं खाऊं ऐं विरायूं, नफ़रत कावड़ जी कड़वाहट तजियूं, प्रेम प्यार सां ॾिण मल्हायूं, हठ अहंकार खां परे रहूं,
अचो त गॾिजी ॾियारी मल्हायूं, अचो त गॾिजी ॾियारी मल्हायूं। मास्टर रांझन सिंधु भवन पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। तो दोस्तों मज़ो अची रहियो आहे न? अचो प्रोग्राम जी कारवाई खे अॻिते वधायूं था ॿिए। त अचो ॾिसूं था मनीषा अजय चांदवानी जो तमामु ब्यूटीफुल ऐं प्यारो किस्म। रिश्तो शान हलंदो रहे, मुंहिंजो प्यारो मूं सां मिलंदो रहे। मुंहिंजो गुज़रन हुन सां रातियूं, कयूं लिखी छुपी मुलाक़ात, छो त ॿिन्ही दुरनि में चिकारा, दिल तुंहिंजी जय झूलेलाल। मास्टर रांझन सिंधु भवन पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। तो दोस्तों मज़ो अची रहियो आहे न? अचो प्रोग्राम जी कारवाई अॻिते वधाए रहिया आहियूं ऐं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे मूंखे बेहद ख़ुशी थी रही आहे त असांजी मास्टर रांझन सिंधु भवन पारां टीम MRSB जी जेका समर कैंप हलंदी आहे उन जा ॿार जेके ख़ासि कॉन्वेंट जा ॿार आहिनि उहे ॾिसो कहिड़ी न सुहिणी सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था, पंहिंजी मिठड़ी भाषा कहिड़े न सुहिणे नमूने तव्हां ताईं असांजा संदेश पहुचाए रहिया आहिनि। दोस्तों तमामु बेहद ख़ुशनसीबी आहे असांजी जो असांखे पंहिंजे मातृभाषा जे लाइ इहा सेवा करण जो मौक़ो मिलियो। त दोस्तों अॼु जो सॼो प्रोग्राम डेडिकेट आहे मास्टर रांझन सिंधु भवन समर कैंप जे उन्हनि ॿारनि खे जिन ॿारनि असांजे लाइ एतिरो कुझु कयो आहे। अॼु जा जेके ॿार आहिनि ख़ासि कॉन्वेंट स्कूल जा ॿार आहिनि ऐं ॾिसो कहिड़े न सुहिणे नमूने तव्हांखे ॾिणनि वारनि जी ऐं भॻवान जी जानकारी ॾेई रहिया आहिनि। मूंखे पूरी पक आहे तव्हांखे अॼु जो इहो प्रोग्राम बि बेहद पसंदि ईंदो ऐं प्लीज़ तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त मास्टर रांझन सिंधु भवन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजा जेके बि अॻिला वीडियोस ऐं ईंदड़ वीडियोस आहिनि तव्हां ताईं सवलाईअ सां पहुची वञनि। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां हमेशह असांखे साथ ॾियो था ऐं कमेंट्स करे तव्हां पंहिंजा राय असां ताईं पहुचायो था। त दोस्तों अचो ॾिसूं था अॼु जो इहो सुहिणो प्रोग्राम
ॾियारीअ जा ॾिया। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। वियो चेटी चंड सिंधियत दी बणाए राम पंजवाणी। वियो ईअं नात सिंधियत जो वॼाए राम पंजवाणी। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। प्रोफेसर राम पंजवाणी हिकु सच्चो सिंधी सपूत, हिकु गायक, लेखक, नाटक नवेस अदाकार। कहिड़ा नाला खणी कहिड़ा चइजनि, सभु प्यार सां हिननि खे दादा चवंदा आहिनि। संदन जो जन्म 20 नवंबर 1911 ईस्वीअ में सिंध जे लाड़काना जिले में थियो। संदन जो योगदान सिंधी साहित्य ऐं कला में बेहद रहियो। हिननि आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार जो नारो घर घर में पहुचायो। ही हिकिड़ा सुठा लेखक त हुया, साण साण सुहिणा कलाकार पिणु हुया। हिननि घणी सिंधियुनि फिल्मनि में कम बि कयो ऐं केतिरा सुहिणा सिंधी प्रोग्राम बि कया जे देश विदेश में मशहूर थिया। हिननि केतिरियूं चौकियूं हयूं ऐं पाण शेर जामो पाए संत कंवरराम मिसल भगत बि विधी। संदन जी ॿोली मिठड़ी ऐं मुहिंदड़ हुई ऐं बेइंतिहा प्यार हूंदो हुयो हर के सिंधीअ लाइ। हर को सिंधी हिननि सां मिलण लाइ बेताब रहंदो हुयो। दादा जो प्रेम, श्रद्धा ऐं सिंधियत जो प्रतीक सीता सिंधु भवन, जिथे चौकियूं लॻंदियूं हुयूं ऐं इहो हिकु ख़ासि मर्कज़ हुयो हर के सिंधीअ लाइ। इहो अॼु बि सुहिणे नमूने हली रहियो आहे। दादा जे पंहिंजे घर माहिम में हर सूमर चौकियूं लॻंदियूं हुयूं, जिथे सिंधी अची सिंधियुनि गीतनि जो लुत्फ़ वठंदा हुया। दादा राम पंजवाणी खे पद्मश्रीअ जो लक़ाब मिलियो, जेको पंहिंजे पाण में हिकु वॾी उपाधि आहे। कई ॿिया बि केतिरा अवार्ड मिलिया। ही मुंबई यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट जा हेड बि थी रहिया। दादा राम पंजवाणी ऐं मास्टर रांझन जी जोड़ी हिकु अहिड़ी लोकप्रिय ऐं कामयाब जोड़ी रही, जेका पंहिंजे पाण में हिकु यादगार रही। प्रोफेसर राम पंजवाणी रांझन जे गीतनि खे पंहिंजी सुहिणी आवाज़ में रिकॉर्ड कराया, जे सॼी दुनिया में मशहूर थिया ऐं अॼु बि ॿुधा वेंदा आहिनि ऐं सराया वेंदा आहिनि। MRSP तरफ़ां असांजे पंहिंजे प्यारे दादा पद्मश्री प्रोफेसर राम पंजवाणी खे सिंधनि जो जनम ॾींहं जूं बेशुमार वाधायूं। शल झूलण कंदो इहा जोड़ी अञा अॻियां ॻाई वेंदी, ॿुधी वेंदी। जय झूलेलाल। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लो पायां थी मां ज़िंद पीर ते, पल्लो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते। रांझन चवे हीअ आस आ मुंहिंजी, रांझन चवे हीअ आस आ मुंहिंजी, हिम्मत ॾे करियां शेवा तुंहिंजी, हिम्मत ॾे करियां शेवा तुंहिंजी। जो नाहे भरोसो
भरोसो शरीर ते जो नाहे भरोसो शरीर ते पल्लव पाया थी मां जिंद पीर ते पल्लव पाया थी मां जिंद पीर ते ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते पल्लव पाया थी मां जिंद पीर ते पल्लव पाया थी मां जिंद पीर ते आहा बासूं बासिया थी मां जिंद पीर ते अखो पाया थी मां जिंद पीर ते पारे पुजाईंदो झूलेलाल पारे पुजाईंदो झूलेलाल ओ झूलेलाल मुंहिंजो डेरो लाल झूलेलाल मुंहिंजो डेरो लाल पारे पुजाईंदो अर्ज़ो वघाईंदो देर न लाईंदो झूलेलाल पारे पुजाईंदो झूलेलाल पारे पुजाईंदो झूलेलाल अल्लाह जे छामे राज़िया अल्लाह जे कैसा राज़िया अल्लाह जे छामे राज़िया अल्लाह जे कैसा राज़िया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा कोई फकीर बाजीगर जी बाजिया मुझे गुरु जी बड़े बात पे आहे सब का न्यारिया मुझे गुरु जी बड़े बात पेरी आहे सब का न्यारिया जेको नाम जपे सतनाम जपे तेंजो बेड़ो पार थिए तेंजो बेड़ो पार थिए तेंजो बेड़ो पार थिए तेंजो बेड़ो पार थिए सिंह जे दरजी मेहमान राली फितरे अचे थी संगत आ प्यारी संत थारिया सिंह जे दरजी मेहमान राली फितरे अचे आ प्यारी जेको भी आयो गुरुअ जे द्वारे आ दुखड़ा लही वेंदा सुखड़ा भी दींदो आ अदीअ मां दी रहम करे भाई साहब मेहरबान सिंह मेहर करे अदीअ मां दी रहम करे भाई साहब मेहरबान सिंह मेहर करे भाई साहब जस्सू भाई साहब दिल्लू भगती तुंहिंजी करे।
जो आहे सॼी दुनिया थी खुशियूं मनाए। ओ कलकत्ते जे महीने में बड़े गुरुअ जो आहे सॼी दुनिया थी खुशियूं मनाए। दुनिया में सब खां बड़ी गुरुअ जी फेरी आ जंहिंमें अचण लाइ तरसे दुनिया सारी आ। हेलीकॉप्टर ते गुलनि जी वर्खा थिए सिंधु नगर ते कृपा थींदी रहे। हेलीकॉप्टर ते गुलनि जी वर्खा थिए सिंधु नगर ते कृपा थींदी रहे। कपूर बि तुंहिंजे दर ते ईंदो रहे। मुंहिंजे गुरुअ जी बड़े भात बेरी आहे सब खां न्यारी आ। जेको नाम जपे सतनाम जपे तंहिंजो बेड़ो पार थिए तंहिंजो बेड़ो पार थिए तंहिंजो बेड़ो पार थिए तंहिंजो बेड़ो पार थिए। वाहेगुरु धन गुरु नानक सारा जग तारियो। बाबा नानक गुरुदेव जी जो जन्म कार्तिक जे महीने में सतनारायण जे ॾींहुं थियो हो तालवंडी शहर में 1469 में जेको हाणे नानकाना साहिब जे नाले सां ॼाणियो वेंदो आहे पाकिस्तान में। हुननि जे पिता जो नालो हुयो मेहता कालू जी ऐं हुननि जे माता जो नालो हुयो तृप्ता जी। हुननि जी हिकु वॾी भेण हुई जंहिंजो नालो बेबे नानकी जी हुयो ऐं हुननि मां ई हुननि जो नालो नानक पियो। त हो ॿई पाण में ॾाढो प्रेम कंदा हुया ऐं हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा हुया। नंढपिण में ई साईं हुननि जी हिकु भविष्यवाणी थी हुई त हो बाक़ी सभिनि ॿारनि जा अलॻि थींदा ऐं हो हिकु आध्यात्मिक थींदा। हो नंढपिण खां हू शांत ऐं मददगार स्वभाव जा हुया ऐं स्कूल जी पढ़ाई हुन खां पहिरियों खां ई ईंदी हुई। हो सभिनि खां अॻियां हुया ऐं घणा ई दफ़ा हो पंहिंजे वॾनि खे आश्चर्यचकित बि कंदा हुया। हुननि जा पिता चाहींदा हुआ त हो हिकु बिज़नेस कनि ऐं हिन जे लाइ हुननि जे पिता हुननि खे कुझु पैसो ॾियो ऐं चयो कि हो हिकु सचो सौदो करे अचनि। त हो जॾहिं मंदिर खां गुज़रिया त हुननि घणा ई ग़रीब ऐं बुखिया ॾिठा त गुरु नानक जी लाइ सचो सौदो हुननि खे खाधो खिलाइण में ई हुयो। त घर अची हुननि हीअं पंहिंजे पिता खे चयो ऐं तॾहिं खां लंगर जी प्रथा शुरू हुई। न सिर्फ़ु इंडिया में बल्कि सॼे वर्ल्ड जे जेतिरा बि गुरुद्वारा आहिनि हुननि में हीअ लंगर जी प्रथा थींदी आहे। त हो सभिनि खे मानवता ऐं हिकु थी रहण जी संदेश ॾींदा हुया ऐं चवंदा हुया कि सभिनि जा मालिक हिकु ई आहिनि। हुननि जा ॿ शिष्य हुया जेके हर वक़्तु हुननि सां साण हूंदा हुया हुननि सां गॾु हूंदा हुया। जंहिंजो नालो हुयो बालो ऐं मर्दानो। पंहिंजा पेछारीअ जा ॾींहं करतारपुर में गुज़ारिया। हुननि जे जनम ॾींहं ते हर साल सॼे गुरुद्वारे में इंडिया में या वर्ल्ड वाइड हिन जो जनम ॾाढो धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। मास्टर राजन सिंधु भवन में हर साल गुरु नानक जयंती ते सुखमनीअ जो पाठ थींदो आहे जंहिंमें सभई माण्हू हिकु ई स्वर में ही पाठ कंदा आहिनि ऐं गॾु गॾु तुलसी विवाह बि थींदो आहे। त तव्हां सभिनी खे मास्टर राजन सिंधु भवन पारां
गुरु नानक जयंती जूं बेशुमार वाधायूं। जे एक साईं थी वे मिरादी त मैनू कही मुहताजी भावे आलम ब्या सब्र से जे तू थी वे में एक सजणो अबा ब्या सब दुश्मन ओ तब एक बार न मुझो खुसे कीते लख जख मारने वाला जे एक आपन आमी में तू घुसे साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे 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 ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे जिते साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे जिते बाबा राजी तंहिंखे गणती छाजी आहे रांझन गफलत में न गुज़ार जी रांझन गफलत में न गुज़ार जी रांझन गफलत आला रांझन गफलत में न गुज़ार जी रांझन गफलत में न गुज़ारी रांझन गफलत में न गुज़ारी अरे राम रंग में मनड़ो रंगाई जी राम रंग में मनड़ो रंगाई श्री राम हरे राम रंग में मनड़ो रंगाई जी राम रंग में मनड़ो रंगाई अरे राण लखेरी छाए को परवाह कहीं आए राण लखेरी छाए को परवाह कहीं आ जैसे साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे सतगुरु राजी तंहिंखे गणती छाजी आहे ओ पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आहे जैसे साहिब राजी तंहिंखे गणती छाजी आहे। ओम श्री साईं राम। मां माइशा चंदवानी मां पाण खे ॾाढो ख़ुशि नसीब समझी रही आहियां जो अॼु मां तव्हांखे भगवान श्री सत्य साईं बाबा जे बारे में कुझु ॿुधाए रही आहियां। दोस्तो चवंदा आहिनि कि हुननि जी रज़ामंदीअ बिना हिकु पत्तो बि न हिलंदो आहे त शायदि हीअ स्वामी जी रज़ामंदी ई हूंदी जो हुननि मूंखे शक्ति ॾिनी ऐं अॼु मां तव्हांखे हुननि जे बारे में कुझु ॿुधाए सघां। भगवान श्री सत्य साईं बाबा जो जनम 23 नवंबर 1926 में भारत जे आंध्र प्रदेश जे नंढे कोट पुटपर्ती में थियो हुयो। नंढे हूंदे खां ई बाबा जो स्वभाव शांत हूंदो हुयो ऐं उहे सभिनी जी मदद कंदा हुया। स्वामी जी माता यानी माता ईश्वरम्बा हुननि जी 3 इच्छाऊं हुयूं। जीअं त हर ॻोठ में पीअण ऐं पाणीअ जी तकलीफ़ हूंदी आहे, पढ़ाई लाइ सुठा स्कूल्स न हूंदा आहिनि ऐं इलाज लाइ हॉस्पिटल्स बि न हूंदा आहिनि,
त स्वामी पंहिंजे माताऊं टियूं इच्छाऊं पूरी कयूं ऐं हुननि ॻोठनि वारनि ऐं ग़रीबनि लाइ हॉस्पिटल्स ठाहिराया, हुननि जे लाइ स्कूल्स ठाहिराया जिते KG खां वठी BG ताईं बिल्कुलु मुफ़्त एजुकेशन ॾींदा आहिनि ऐं हुननि पीअण ऐं पाणीअ जी सहूलियत बि ॾिनऊं जेको तमामु ज़रूरी हुयो। साण साण एशिया जी वॾे में वॾी हार्ट हॉस्पिटल पुट्टपर्ती में आहे जिते न सिर्फ़ भारतवासी पर सॼे विश्व मां माण्हू वेंदा आहिनि, पंहिंजे दिलि जा इलाज कराए ख़ुशी ख़ुशी घर वेंदा आहिनि, उहो बि बिल्कुलु मुफ़्त में। तंहिंखां सवाइ सत्य साईं बाबा जा केतिरा ई हज़ारे सेंटर्स आहिनि सॼे विश्व में जिते चैरिटी में कमु थींदो आहे ऐं चङियूं सुठियूं शेवाऊं थींदियूं आहिनि। मानव सेवा ही माधव सेवा आहे। बाबा जे हिन उपदेश खां पोइ चङा माण्हू ग़रीबनि जी शेवा कंदा आहिनि। साण साण सत्य साईं समिति जा केतिरा ई बाल विकास क्लासेस हलंदा आहिनि जिते नंढनि ॿारनि खे सुठी सुठी शिक्षा पढ़ाई वेंदी आहे। हुननि खे स्कूल जी पढ़ाई खां सवाइ सही शिक्षा, धार्मिक शिक्षा पढ़ाई वेंदी आहे। हुते हुननि खे श्लोक पढ़ायो वेंदो आहे, भजन ॻाइण सेखारिया वेंदा आहिनि ऐं घणियूं हेॾियूं सुठियूं ॻाल्हियूं पढ़ायूं वेंदियूं आहिनि जेके हुननि खे अॻिते अञा कमु ईंदियूं आहिनि। मां बि तमामु ख़ुशनसीब आहियां कि मां बि गुज़िरियल 9 सालनि खां बाल विकास जी हिकु स्टूडेंट आहियां। मां तमामु सुठियूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि जेके मूंखे अॼु बि जाम कमु ईंदियूं आहिनि। वॾनि नंढनि सां व्यवहार, सही शिक्षा, मैनर्स, 5 मानवीय मूल्य, सत्य, धर्म, शांति, प्रेम ऐं अहिंसा ऐं इहो सभु मां सुठियूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि। साण साण भॻवान श्री सत्य साईं बाबा जो बर्थडे सॼी दुनिया में धूमधाम ऐं प्यार सां मल्हायो वेंदो आहे। जाम सुठा शेवाया कार्य थींदा आहिनि ऐं ख़ासि नवंबर जे 2 सैटरडे ऐं संडे, सैटरडे 6 वॻे खां शाम जो 6 वॻे खां संडे शाम जो 6 वॻे ताईं हिकु अखंड भॼन नॉन स्टॉप 24 आवर्स ताईं थींदो आहे ऐं जाम माण्हू हिननि में अखंड भॼन में जाम माण्हू ॻाईंदा आहिनि। त भॻवान जे 95 जन्म उत्सव ते मां हुननि खे कोटि कोटि प्रणाम थी कयां ऐं मां प्रेयर थी कयां कि हुननि जो आशीर्वाद मूं मथां सदाई रहे। भगवान श्री सत्य साईं बाबा जो जीवन असां सभिनीनि जे लाइ हिकु सुठो संदेश आहे। रियली हिज लाइफ इज़ अ मैसेज फॉर एवरीवन, छो जो हुननि जो चवणो आहे लव ऑल सर्व ऑल एंड व्हेन आई एम हियर देन व्हाई फियर। लव यू साईं, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। ओम श्री साईं राम। भगवान श्री सत्य साईं बाबा जे मुंहिंजा आध्यात्मिक गुरु आहिनि, उन्हनि जो जनम 23 नवंबर हर साल सॼे विश्व में ॾाढे धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। त अचो त गॾिजी ॾिसूं, तव्हां मां जेके पुट्टपर्ती न विया आहिनि, अचो त गॾिजी ॾिसूं पुट्टपर्ती, उन्हनि जो स्कूल, उन्हनि जा कॉलेज, प्रशांति निलयम आश्रम, कैंटीन, अलॻि अलॻि जेके हुननि जा उते ॾिसण जी जॻहियूं आहिनि, चैतन्य ज्योति, म्यूज़िक क्लास। अचो त बाबा जो दर्शन कयूं, उन्हनि खे जन्मदिन जूं वाधायूं ॾियूं ऐं उन्हनि सां गॾिजी केक बि कटियूं त ॾिसूं स्वामी पंहिंजो बर्थडे कीअं मल्हाए रहिया आहिनि। ओम श्री साईं राम।
सेवक मेरे साईं बाबा, तुमने प्यासों को पानी पिलाया, लोग बूंद बूंद पानी को तरसे, वहाँ गंगा सा पानी बहाया। साईं प्रेम से बढ़कर कोई प्रेम नहीं, साईं प्रेम से बढ़कर कोई प्रेम नहीं, प्रेमा अमृत की बहती है धारा, आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा। 23 नवंबर को जन्मे है साईं मेरे, चमका है जीवन सितारा हमारा, आया जन्मदिन तुम्हारा। सारी दुनिया की आंखें हैं तरसी, कैसा है तेरा जन्मदिन। देसी परदेसी लोग परती आए, अपने साईं को देंगे बधाई। साईं की लीला का पारावार नहीं, साईं की लीला का पारावार नहीं, तेरा